अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वीरन जी वस्ती ड्रामे में छा थींदो। छा बिजार खान साला जी भेण सां शादी करण में कामयाब थी वेंदो। छा रेस बहादुर खान इन शादी में खुश हूंदो। छा रेस बहादुर खान पंहिंजे पुट खे आज़ाद कराए वठंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अवां जो बैलेंस न करंदो। काफ़ी असांजी हौसला अफ़जाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवां जो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदा त रेस बहादुर खान जेको आहे बिजार खान खे चवंदो त तोखां जल्द हाणे जेतिरो थी सघे तूं साले जी भेण सां शादी करे वठ, जो ईअं न थिए जो साले फिरी वञे ऐं हू उन भेण जी रिश्तो तोखे न ॾे। बिजार खान चवंदो त अगरि जेकॾहिं साला संग ॾियण खां इनकार कई त पोइ पंहिंजी मौत खे दावत ॾिनी, पोइ उनखे कॾहिं बि मां बख़्श न कंदसि। हा, मां हाणे तमामु जल्द शादी जी तयारी कंदुसि ऐं साले जी भेण सां ज़रूरु शादी कंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदा त साले जी भेण जेको आहे उहो घणे परेशान हूंदो। उहो साले खे चवंदो त अगरि जेकॾहिं तो मुंहिंजो संग बिजार खान खे ॾिनो त पोइ मां तोखे कॾहिं बि बख़्श न कंदसि। साले चवंदो त भेण तूं परेशान न थी, पंहिंजो पाण खे मारे सघां थो, बाक़ी तुंहिंजो रिश्तो उन्हनि खे कॾहिं बि न ॾींदसि, जो तूं मुंहिंजी लाडली भेण आहीं। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस बहादुर खान जेको आहे ज़हर अली खे धमकाईंदो। ज़हर अली खे चवंदो त तोखां हाणे जल्द जेतिरो थी सघे तूं शेरोज़ खान खे आज़ाद कर। अगरि जेकॾहिं तो ईअं न कयो त पोइ मां तुंहिंजे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कंदसि, पोइ मां ॾिसां त तूं छा पियो करीं। ज़हर अली चवंदो त अगरि जेकॾहिं कानूनी कार्रवाई कंदा त पोइ तोखे हिसाब किताब सभु ॾियणा पवंदा। तूं चाचे शाह मुराद जे घर में छो हमलो कयो ऐं उते माण्हू छो मोकिलिया, पहिरियों तूं हिननि जो हिसाब किताब ॾे, उन खां बाद मां तुंहिंजे पुट शेरोज़ खे आज़ाद कंदसि। बहादुर खान चवंदो त ज़हर अली अगरि जेकॾहिं तो मुंहिंजे पुट खे का बि नुक़सान पहुचायो त मां तोखे कॾहिं बि बख़्श न कंदसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो बिजार खान जेको आहे बहादुर खान सां मिलंदो। बहादुर खान खे चवंदो त हाणे मां वधीक बर्दाश्त नथो करे सघां, मां हाणे तमामु जल्द शादी जी तयारी पियो कयां। बहादुर खान चवंदो त सही आहे, तूं तमामु जल्द शादी जी तारीख़ रख। दोस्तों उम्मीद त कहानी आई हूंदी, तव्हांखे पसंदि असांखे ॾींदा। हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।